खां पंहिंजो पलो भारी करे केरो आजो शाने अबू बकर सिद्दीक मुस्तफा जो हम सफर तो अबू बकर मुस्तफा जो हम सफर नारे तकबीर हुकुम हिजरत जो खुदा क्यों मीर मुरसल के इहो हुकुम हिजरत जो खुदा क्यों मीर मुरसल के इहो पाण सां साथी करे सिद्दीक अकबर के खणो ऐं कयो आर्डर तहीं के रात जी तैयारी करे केरो आजो अबू बकर वांगे वफादारी करे हो केरो आजो अबू बकर वांगे वफादारी करे मदनीअ जे हर इरशाद ते लबैक हर वारी करे केरो आजो अबू बकर वांगे वफादारी करे केरो आजो अबू बकर सिद्दीक अकबर दे अदा ऐं चई सिद्दीक के तू हल मुसाए थी फिदा सिद्दीक जंहिंजो आल कब्सो कीअं इनकारी करे केरो आजो अबू बकर वांगे वफादारी करे मदनीअ जे हर इरशाद ते लबैक हर वारी करे केरो आजो अबू बकर वांगे वफादारी करे केरो आजो अबू बकर वांगे वफादारी करे। माशाअल्लाह ये या सिंध बलूचिस्तान जा मशहूर मारूफ नात खां अलहाज धनी बख्श सिंधी साहब जन बेहतरीन अंदाज में नात पेश कई माने बिला ताखीर दावत हो दिया हजरत मौलाना मोहम्मद कासिम तूफानी साहब जन के तो वो पंहिंजो बयान फरमाइन हजरत मौलाना मोहम्मद कासिम तूफानी साहब नारे तकबीर। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन नहमदुहु व नुसल्ली व नसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बअद फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वइज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमह सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुन लिमा मअकुम लतु'मिनुन्न बिही व लतंसुरुन्नह क़ाल अअक़ररतुम व अख़ज़्तुम अला ज़ालिकुम इस्री क़ालू अक़ररना क़ाल फ़शहदू व अना मअकुम मिनश शाहिदीन सदक़ल्लाहु मौलाना अल-अलीयुल अज़ीम। बोलो दावा साहब दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहले बैति अजमईन। दोस्तों की माद बनाने जो अर्ज़ और सुरी जो जाए खाली पया पोइते दोस्त बीठा और सुरी जो उठो अदा थोर सुरी जो सुरी जवा करना पोइते दोस्त वांदा पोइते पियो न ओरे सुरी जो सुभान अल्लाह सभी दोस्तों अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अल्लाह ताला के फज़ल से अज़ीम शान फ़क़ीरुल मिसाल मेराजुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उन्वान से कानिखरन से हले थी। अल्लाह ताला के फज़ल व करम से तवां असां के अल्लाह ताला जल जलालहू हिन में शिरकत जी
शिरकत करणु नसीब फरमाई। चो अल्हम्दुलिल्लाह। दोस्तों, हे मेराज नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मेराज समझो था बाबा, मेराज माना उरूज वरतल चाड़ी ऐं बुराक वरतल मां बरक माना बिजली। छो त इहो मौजज़ो आहे, मौजज़ो आयतुनि मौजज़तुनि मां वरतल आहे। माना हुज़ूर जो नबीअ जो हथु हूंदो आहे, उन कम खे ज़ाहिर करण वारी अल्लाह ताला जी ज़ात हूंदी आहे। सम्झो था न, हथु रसूल जो हूंदो आहे, इन कम खे ज़ाहिर करण वारी केरु हूंदी आहे? अल्लाह ज़ात हूंदी आहे। आका नामदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला 4 वॾा मौजज़ा आहिनि। हे क़ुरान करीम, इहो बि नबूअत जो मौजज़ो आहे। अल्लाह ताला जल जलालू पंहिंजे हबीब खे मेराज करायो, इहो बि नबूअत जो छा आहे चओ मौजज़ो आहे। ऐं अल्लाह ताला नबी अलैहिस्सलाम खे ख़ातम नबीन बनायो, इहो बि नबूअत जो छा आहे मौजज़ो आहे। ऐं अल्लाह ताला नबी अलैहिस्सलाम नबूअत वॾा मौजज़ा 4 आहिनि। चवनि वॾनि मौजज़नि मां नबी जो जेको मेराज आहे, इहो बि मौजज़ो आहे। छो त किन माण्हुनि मौजज़े खे ख़ुदि रसूल जो सम्झो, उहे बि ग़लति अक़ीदे जो शिकार थिया, ऐं किन माण्हुनि मौजज़े जो शिकार थिया